आऊं बराबर ज़बान जी खारी आहियां, बुरी आहियां, भली आहियां, जहिड़ी बि आहियां, पर केर चई त वञे कंहिंजे लाइ मूं बुरो सोचियो हुजे या कंहिंखे मुंहिंजी तरफ़ां को नुक़सान पियो आहे। बापुल ज़बान जी कोड़ाण सब नेकियूं खाई वेंदी आहे। ऐं तोखे इहा बि ख़बर आहे त हर मज़हब हुस्न ऐं इख़लाक़ जी ताक़ीद कई आहे। अल्लाह ॼाणे थो, मूं त कॾहिं बि ज़ीनत जो बुरो कोन चाहियो आहे। हा, बाक़ी ये झेड़ा झटा आहिनि, जेकॾहिं मूंसां केरु कंदो छॾींदुसि त आऊं बि कान। मां कॾहिं बि सोढे खे धीअ जो रिश्तो कोन ॾींदुसि। जेकॾहिं को सुठो रिश्तो आयो त पोइ सोचींदुसि। समझी वई न? हेड़े हे, तोखे सम्झाए केरु? थधे दिमाग़ सां सोच सोच ऐं सोढी जहिड़ो को माण्हू हूंदो, सदको वञासि। सुठो सुलचड़ो छोकिरो ऐं को ऐब अथसि कोई बि न को नशो करे, न को कंहिं अहिड़े ओड़े माण्हुनि सां गॾु वेहे, न को चोरी, न को चकारी, ऐं घर जी ॻाल्हि घर में ई रहंदी। हाणे रुगो इहा पंहिंजी ज़िद छॾ, इहा एतिरी ज़िद चङी नाहे। हा, थोरो थधो थी। तूं इन मामले में टपा न ॾे बापुल। मां ॼाणा त मुंहिंजी धीअ ॼाणे, तूं जो छा वञे विच में जो टपा थी ॾे। हाय सची ॻाल्हि, तूं कोन सुधरंदे, तूं मुंहिंजी त मञंदे ई कोन न। पोइ पछाड़ी में पहिरीं हथ चंड जाया मूंखे छा आहे, उछरीस बाहे में। वाह धीअ मुंहिंजी, पर सलाहूं हीअ मोतबर थी करे मां ॼण को बेवकूफ़ आहियां। चवे छाती हेॾो जी हेॾे ॻाल्हियूं। रिश्ता करण के सवला त न आहिनि। साइण हा गुलाम, कीअं आयो आहीं? साइण दर ते हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स आयो आहे, चवे पियो अव्हां जो नानो आहे। नालो छा ॿुधाई? करीमदाद साइण। हई अल्लाह, मुंहिंजो नाना साईं अॼु अची वियो। फोन ते चए पियो 1-2 ॾींहं लॻंदो मूंखे। बहरहाल तूं नाना साईं खे जल्दी अंदर वठी अच। बुज़ुर्ग माण्हू आहे, किथे नाराज़ थी हलियो न वञे। हाणे अंदर वठी तो अचां साइण। बस तूं नाना साईं खे जल्दी अंदर मोकिल ऐं गेट ते तूं होशियार थी वेजा। अॼुकल्ह हालात अहिड़ा थी विया आहिनि, को बि भरोसो न आहे। शाह मुराद वारा हिन हवेली ते केॾी महिल बि हमलो करे सघनि था। ऐं इन ख़ौफ़ जे करे मूं नाना साईं खे घुरायो आहे। तव्हां गणती न कयो साइण, मां तव्हां जे करे सिर बि ॾेई थो सघां। चङो तूं नाना साईं खे जल्दी अंदर मोकिल। हाज़िर साइण। सरदार बिजार खान जा उहे मोकिलियल शैतान माण्हू चवनि पिया संग चटीअ जी रस्म थींदी, बिजार खान तुंहिंजो रिश्तो पियो घुरे। वासा चवनि पिया खान बहादुर बिजार खान खे ज़बान ॾिनी आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।